ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 6, 7 ऐं 8 अध्याय में ॾिठो हो त ऋषभदेव जी भगवान पंहिंजे पुटनि खे ज्ञान उपदेश करे जंगल में वञी अवधूतन वांगुरु जीअण लॻा, जंहिं ते उन्हनि वटि 8 सिद्धियूं अचनि थियूं, लेकिन हू उन्हनि 8 सिद्धियुनि खे स्वीकार नथा कनि। जंहिं ते राजा परीक्षित सवाल कनि था त हे महाराज, ऋषभदेव जी पाण भगवान जा अवतार हुआ, पोइ उन्हनि छो 8 सिद्धियुनि खे स्वीकार न कयो। तॾहिं सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त हे राजा, मन एतिरो त चंचल आहे जो उन खे केर बि बस में नथो करे सघे। उन लाइ ऋषभदेव जी भगवान संसारी माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियो त भले अमी केतिरा बि वॾा जोगेश्वर, मुनेश्वर ऐं तपेश्वर छो न हुजो, लेकिन अहिड़ो को बि कमु न कजो जंहिंजी वजह सां अव्हां जो मन चलायमान थी वञे। प्यारा भक्तों, उन खां पोइ पाण ॾिठो त राजा ऋषभदेव जी खां पोइ उन्हनि जा वॾा पुट जेके भरत नाले हुआ से राज कनि था। उहे बि घणनि ई सालनि ताईं राज करण खां पोइ संसार खे कूरो ॼाणी जंगल में तप करण वास्ते हलिया वञनि था, जेते वञी उन्हनि जो मोह हिकु हिरण जे बचे में पइजी वञे थो, जंहिंजे करे हू हर वक़्तु उन हिरण जे बचे सां गॾु रहंदो हो। पोइ हिकिड़े ॾींहुं उहो हिरण जो बच्चो जंगल ॾांहुं निकिरी वियो ऐं वापसि कॾहिं बि मोटी न आयो, जंहिंजे ॾुख में भरत विर्लाप कंदो कंदो मृत्यु खे प्राप्त थी वियो। उन खां पोइ हू ॿिए जनम में वञी हिरण जो शरीर पाइनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 9 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे भरत जी जो ब्राह्मण जे कुल में जन्म वठणु। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, भरत जी हिरण जो तन पाए जंगल में गुज़ारींदो रहियो, मगर अॻूणे जन्म जे संस्कारनि करे हू पंहिंजो सभु हाल ॼाणी दिलि में चवणु लॻो त मूं हरि चरणनि जो ध्यानु छॾे जहिड़ी प्रीत उन बचे सां कई, तहिड़ी कॾहिं पंहिंजी स्त्री ऐं पुट सां बि न कई हुई। उन जे मोह में फासी अहिड़ो त ख़राबु थियसि जो मां माण्हूअ जी जूण मां हिरण जो तन पातो आहे। अहिड़ी तरह हू इहा ॻाल्हि सोचे कंहिं बि जानवर सां कुझु प्रीत न रखंदो हो त मतां उन्हनि जी संगत करण करे वरी मुंहिंजी बुरी गत थिए। उन ॻाल्हि जे सम्झण करे भरत जी कंहिं बि जीव खे दुख ॾियणु ऐं ताज़ो गाहु खाइणु छॾे ॾिनो। सुकल पन खाई परमेश्वर जो ध्यानु ऐं सुमरन कंदो हो। भरत जी उन तन में राति ॾींहुं इहो ई सोच कंदो रहियो त कॾहिं मुंहिंजो ही शरीर छुटंदो त आदमीअ जो शरीर पाए परमेश्वर जो भॼन करियां। अहिड़ी तरह केतिरा ॾींहं गुज़री विया। आख़िर हिकिड़े ॾींहुं नदीअ जे किनारे ते वञी बायाई त पार लंघिया, लेकिन हू सुकल पन खाइण जे करे ज़ईफ़ ऐं कमज़ोर थी पियो हो, सो उतां लंघण वक़्तु उन में ॿुॾी पंहिंजो तन त्याग करे छॾियई। इहो तन छॾे हरि भॼन करण जे प्रताप सां कुरुखेत्र में अची अथरून वेद परंदर बांबण जो पुटु थियो। उते बि नालो उन जो भरत रखियो वियो। जॾहिं वॾो थियो तॾहिं अॻूणे जन्म जो हाल यादि करे संसारी मोह में न फाथो। राति ॾींहुं परमेश्वर जे ध्यान में लॻो रहियो। पिता जे चवण ते बि हिन जे दिलि पढ़ण में नथे लॻी। नेठि पिणस मरण वक़्तु ॿियनि पुटनि खे जेके वेद पढ़ियल हुआ चयो त ए सुपुत्रो, मूं घणी ई कोशिशि कई त भरत तव्हांजो भाउ कुझु पढ़े, लेकिन हिन पढ़ण में चित न लाथो ऐं मूर्ख रहिजी वियो। पर हाणे
तव्हां मुंहिंजे आख़िरी वक़्त जी ॻाल्हि मञी अहिड़ी का तजवीज़ कजो जंहिं करे हू परी होशियारु थिए। ब्राह्मण ईअं चई मरी वियो। संदसि पुटनि भर्त जीअ जे पढ़ण वास्ते घणा ई उपाउ कया, लेकिन हू कुझु बि न पढ़ियो। अहिड़ा चलन रखियईं जो जॾहिं को खाराएसि त खाए ऐं पीआरेसि त पीए, न त कुझु बि सोच न रखे। राति ॾींहुं परमेश्वर जे ध्यान में मगन रहंदो हो। अहिड़ी हालत करे माण्हू हिन खे जर भरत कोठींदा हुआ, लेकिन कॾहिं कॾहिं खेसि भोॼन ॾींदा हुआ। जॾहिं हिननि ॾिठो त ही को बि कमु घर ऐं गृहस्थ जो नथो करे ऐं मुफ़्त वेठो खाए, तॾहिं हिननि उन खे पंहिंजी पोख जी संभाल ते विहारे चयो त तूं हिते वेही संभाल कर, मतां को अन्न खणी वञे या को पशु पखी न खाए। लेकिन जर भरत कुझु बि संभाल उन पोख जी न कई, पंहिंजे आनंद में परमेश्वर जो सुमरन ऐं ध्यानु कंदो रहियो। उन देश में हिकिड़ो बीलन जो राजा रहंदो हो। तंहिं के समय में देवीअ ते बास बासी हुई त जेकॾहिं मूंखे पुटु थींदो त मां तो वटि अची आदमीअ जी बलि चाढ़ींदसि। सो जॾहिं माता काली जी कृपा सां हिन खे पुटु थियो, तॾहिं राजा पंहिंजे नौकरनि खे चयो त रुपया ॾेई हिकिड़ो आदमी बलिदान ॾियण वास्ते ॻोल्हे वठी अचो। से ॻोल्हींदा ॻोल्हींदा राति जे वक़्तु उन पोख ते अची पहुता। उते जर भरत खे थुल्हो ऐं ताज़ो ॾिसी बलिदान ॾियण जे वास्ते जले रसी गले में विझी राजा जे मंदर में वठी आयसि। राजा जर भरत खे मतारो जवान ॾिसी ख़ुशि थी चयो त तव्हां तमामु चङो कमु कयो जो अहिड़ो बलवान आदमी बलिदान ॾियण वास्ते आंदो अथव, जो पंहिंजे मरण जो कुझु बि डपु न रखी आनंद मुहूर्त ॾिसण में अचे थो। देवी काली हिन जो बलिदान वठी ॾाढी प्रसन्न थींदी। पोइ राजा ईअं चई ब्राह्मणनि ऐं गुरुनि जेके तमामु वॾा महामूर्ख हुआ, जिन वेद ऐं शास्त्र जो कुझु बि हाल न थे ॼातो त ब्राह्मणनि खे बलिदान चाढ़बो आहे या न। राजा बि उन ॻाल्हि जो वीचार न करे जर भरत खे सनानु करायो ऐं बलिदान ॾियण वास्ते उन खे इत्र ऐं चंदन बदन ते लॻाए नवां कपिड़ा ऐं ज़ेवर पहिराए तमामु चङो भोॼन खारायो। तंहिं वक़्तु जर भरत ख़ुशि थी पंहिंजे मन में चयो त जॾहिं खां मुंहिंजा माता ऐं पिता मुआ आहिनि, तॾहिं खां मूंखे कंहिं बि अहिड़ो भोॼन न खारायो आहे जहिड़ो अॼु मूंखे ही माण्हू ॾाढे प्यार सां खाराइनि था। भोॼन खाराइण खां पोइ जर भरत जे गले में उम्दो गुलनि जो हार विझी हिन खे देवी कालीअ जे आश्रम में वठी विया, जिते ब्राह्मणनि राजा जे हथ में उघारी तरार ॾेई चयो त हिन खे मार। अञा राजा तरार हणण लाइ हथ मथे कयो त जर भरत ही वीचार करे पंहिंजो सर उन जे साम्हूं झुकायो त तमामु उम्दा उम्दा ताम भोॼन में खाइण वक़्तु मूं पंहिंजो वात न मोड़ियो, उन लाइ हाणे तरार लॻण वक़्तु बि सुसी फेराइण वाजिबु न आहे। लेकिन देवी माता काली हिन खे सर झुकाईंदो ॾिसी ख़्यालु कयो त ही सभई ब्राह्मण अहिड़ो ज्ञान नथा रखनि जो राजा खे हिन बलिदान करण खां मना कनि। हिन ब्राह्मण खे जेको स्वयं हरि भक्त आहे, दुख ॾियण में ईअं न थिए जो श्री नारायण भॻवान जी मूंखे सज़ा ॾिए। हाणे जे मां हिन जी रखिया न कंदसि त उल्टो मूंखे ई उन जो पाप लॻंदो, छाकाणि त जेको आदमी पंहिंजे साम्हूं कंहिंखे बिना अपराध दुख ॾिए थो त उन जी रखिया करणु घुरिजे। छाकाणि त जेको आदमी पंहिंजे साम्हूं कंहिंखे बिना अपराध दुख ॾिए त उन जी रखिया करणु घुरिजे, न त ॾिसण वारे खे बि पाप लॻंदो आहे। तंहिं करे देवी माता काली ॾाढे क्रोध में अची तरार ऐं खपर हथ में खणी अहिड़ो भयानक आवाज़ कयो जेको ॿुधी राजा पंहिंजे गुरु समेत ॿोरो थी वियो ऐं बेहोशी में तरार हथ मां किरी पयसि। तॾहिं देवी माता उन तरार सां राजा ऐं संदसि गुरु ॿिन्ही जा सर काटे वरिता। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 9 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।